खैबर में ब्रेकिंग न्यूज़ पहुंचाईंदासीं। ॻोठ सूमर चुंड में बासर वडेरे जे उताक में पोरत ते तशद्दुद मुछूं दाड़े कूड़े तज़लील कई वई। वीडियो सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ईद जे ॾींहं ते मज़दूरी ते न वञण ते बासर वडेरे पारां नौजवान मज़दूर ते तशद्दुद कियो वियो। बासर खादम चंड मज़दूरी कंदड़ नौजवान सूरज खे मारकुट करण बाद नौजवान जो मुछूं ऐं ॾाढ़ी कूड़े छॾी। मुतासिर नौजवान पुरत सूरज चुणायत बासर खादम चंड जे माण्हुनि मूंखे ज़बरदस्ती खंभे ॻोठ सूमर चंड खणी विया। पेट्रोल पंप ते रहां थो मैं छंडण मोरी ते मां कमु धंधो कंदो आहियां। उते मज़दूरी कंदो आहियां। उते मूंखे टे दरी ते मां वेठोसि। ॿ अमर आया मूंखे पोयां धक आया आहिनि। खादम चंड जा ॿ हारी हुआ उहे आया मूंखे उन्हनि धक ॿ खणिया आहिनि। उहो मूंखे खणी विया आहिनि के थाणो मटियारी जे हद में। उते ॻोठ सूमर चंड आहे उन ॻोठ में मूंखे खणी विया आहिनि। परियां केला वेठा आहिनि उते खणी विया आहिनि। मूंखां ज़ुल्म कयो आहे। मुंहिंजी हालति मूंखे 4-4 5-5 ॼणा ताईं मूंखे मारियो आहे, ॿधो आहे मूंखे थंभे में ऐं मुंहिंजी हालति कई आहे। मुंहिंजी ॾाढ़ी बि कटी आहे, मुंहिंजा वार बि कटिया आहिनि। मुंहिंजी सभु कुझु हालति मुंहिंजी अहिड़ी कई आहे। हिननि ज़ुल्म कयो आहे मूंखां। उते मूंखे मारे कुटे उते मां उते बेहोश थी वियुसि। पोइ मूंखे छॾे हलिया विया। ख़बर न आहे मूंखे 2-3 माण्हू आया खणी विया आहिनि मूंखे सिविल अस्पताल। हींअर